सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण नसरुल्लाह गडाणीअ जे क़त्ल खे सहाफ़त जे आज़ादीअ ते वार करार ॾींदे चयो आहे त हिक अहिड़ी सोच मौजूदु आहे जेका इज़हार जे आज़ादीअ खे दॿाइण चाहे थी। सिंध सरकार सहाफ़ियुनि सां गॾु आहे। शहीद नसरुल्लाह गडानी साहब, जिनको चंद हफ्तों कबल घोटकी में शहीद किया गया, ये वाक़या उसी एक सोच की कड़ी है जो कि आज़ादी सहाफ़त को दबाना चाहती है, जो सच कहने नहीं देती, सच सुनने नहीं देती, सच दिखाने नहीं देती। और हुकूमतों का काम है कि उस सोच का मुकाबला करना। कि पाकिस्तान में सबसे ज़्यादा अगर कोई सियासी पार्टी बुर्दबार है, जो टॉलरेंस रखती है, जो बर्दाश्त रखती है, जो सहाफ़त के लिए भी काम करती है, मीडिया की आज़ादी के लिए भी काम करती है और सहाफ़ियों के लिए भी काम करती है, पाकिस्तान पीपल्स पार्टी है और कोई जमात नहीं है। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त नसरुल्लाह गडाणीअ जे क़त्ल ते ॾुखारा आहियूं। हीउ अफ़सोसनाक वाक़ियो उन सोच जी कड़ी आहे जेका सहाफ़त जे आज़ादीअ खे दॿाइण चाहे थी। उन सोच बाबति हर को ॼाणे थो ऐं इहा सोच सॼी दुनिया में आहे। उन सोच जो ॼमी मुक़ाबिलो करणु हुकूमतुनि जो कमु आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त घोटकी पुलिस ऐं DIG सखर जे कोशिशुनि सां शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल केस में 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कियो वियो आहे। तो वज़ीर दाखिला ज़िया लंजार साहब ने उस वक्त उनसे वादा किया था कि मैं आपसे वादा करता हूँ कि हफ्ते के अंदर हम उनके पूरी कोशिश करेंगे कि उनके कातिलों को गिरफ्तार करें। अल्हम्दुलिल्लाह घोटकी पुलिस ने और DIG सखर ने मिलकर कोशिश की, उससे 3 इस वक्त लोग जो है वो अरेस्ट किए गए हैं। जेको बि जवाबदार हूंदो उनखे बख़्श न कयो वेंदो। शहीद नसरुल्लाह गडाणी केस जी शफ़ाफ़ जांच कई वेंदी ऐं उन हवाले सां मीडिया खे बाख़बर रखियो वेंदो। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण जो वधीक चवणु हो त अॼु शहीद सहाफ़ीअ जे वारसनि खे वॾे वज़ीर जे हिदायतुनि ते 1 करोड़ रुपयनि जो इमदादी चेक ॾेई रहिया आहियूं। पैसा शहीद जे वारसनि जो ॾुख ख़तमु नथा करे सघनि। शहीद जे घर भातियुनि सां दिली हमदर्दी आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इमेज ख़राब करण लाइ मुहिम हलाई हुई, पर अॼु बि पीपल्स पार्टी सहाफ़ियुनि सां कुल्हो कुल्हे सां मिलाए बीठल आहे। पाकिस्तान में सभिनी खां वधीक तहमुल ऐं बर्दाश्त जो मुज़ाहिरो करण वारी ऐं कलम धणियुनि लाइ कमु करण वारी पार्टी रुगो पीपल्स पार्टी आहे। पीपल्स पार्टी सहाफ़त जे आज़ादीअ लाइ सभ खां वधीक आवाज़ उथारींदी रही आहे। शर्जील इनाम मेमण चयो त सहाफ़ी नसरुल्लाह गडाणीअ खे गोलियूं लॻियूं त पुलिस तुर्त पहुची खेसि अस्पताल मुंतक़िल कयो ऐं सिंध जे वॾे वज़ीर खे 5 मिंटनि अंदरि ख़त लिखी संदसि आगा खान अस्पताल मां इलाज कराइण जो चयो, पर ज़िंदगी ऐं मौत ख़ुदा जे हथ में आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त शहीद नसरुल्लाह गडाणीअ जे कातिलनि जे गिरफ़्तारी लाइ जॾहिं सहाफ़ी भाइरुनि सिंध असेंबली में एहतिजाज कयो त उन वक़्तु मूं ऐं घरू वज़ीर यकीन ॾियारियो हो त शहीद जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। कातिलनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। क़त्ल जो जेको बि ज़िम्मेवार हूंदो उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हिक सवाल जे जवाब में हुन चयो त पंजाब में इज़त खे छीहो रसाइण वारो जेको बिल आंदो वियो आहे, पीपल्स पार्टी उन जो हिसो न आहे। पीपल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ पंजाब जे गवर्नर उन बिल ते सही न आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त सिंध में सहाफ़ियुनि जे हवाले सां जेकी बि वाक़िया थिया आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। सिंध हुकूमत शहीद वली बाबर, शहीद अज़ीज़ मेमण, शहीद नसरुल्लाह गडाणीअ जा कातिल गिरफ़्तार कया ऐं शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे बि गिरफ़्तार कयो वेंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पाण शहीद जान मोहम्मद महर जे घर वियो। हुन चयो त सिंध पुलिस शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जे वेझो पहुची चुकी आहे। थी सघे थो त जल्द इहा ख़बर अची वञे त शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पर्सनली पूरी पार्टी के साथ शहीद जान मोहम्मद महर के घर गए। मैं भी उसमें शामिल था जब हम उस गए थे, वहाँ पर भी कमिटमेंट थी। अभी मुझे रिसेंटली ये रिपोर्ट आ रही है कि हमारी पुलिस बहुत करीब है इस केस तक पहुंचने में। हो सकता है कि जल्द आपको ये खुशखबरी भी आ जाए कि शहीद जान मोहम्मद महर के कातिल जो है वो भी गिरफ्तार हो जाए। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त उत्तर सिंध में अमन अमान जी सूरत हाल में बहितरीअ लाइ सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, घरू वज़ीर ऐं IG सिंध बहितरीन कोशिशूं करे रहिया आहिनि। कराचीअ में सेफ सिटी प्रोजेक्ट जे ॿिए मरहले जे लाइ रक़म जारी कई वई आहे। हुन चयो त मंशियात ख़िलाफ़ सॼी सिंध में क्रैकडाउन जारी आहे। अॼु कराची ऐं हैदराबाद में मंशियात फरोश पकड़िया विया आहिनि। हैदराबाद मां मंशियात जो वॾो डीलर ऐं 15 सालनि खां गिरफ़्तारीअ खां बचंदड़ मंशियात जो मास्टर माइंड गिरफ़्तार कयो वियो आहे।
जवाबदार खे मंशार जी दुनिया जी नानी सम्झो वेंदो हो ऐं आइस ऐं क्रिस्टल जो तमामु वॾो डीलर हो।